ख़ैर त आहे डग छो झलियो अथव? अरे पोड़ा चटी जे पैसनि जी तारीख़ गुज़री वई, फ़ैसिलो थियो तव्हां ते चटी रखी वई। छा तव्हां खां उहा ॻाल्हि विसरी वई त के पैसा बि ॾियणा आहिनि? पोड़ा किथे आहिनि चटी जा पैसा ऐं किथे आहे तुंहिंजो पुटु अलीगुल? अलीगुल हिते कोन्हे। अलीगुल आयो त पैसा काथों बि करे तव्हांखे ॾींदासीं। असांखे पैसा अॼु ई खपनि। पैसनि खां बिना असां वापसि कोन वेंदासीं। हरू भरू मुंहिंजे पुट ते तव्हां इल्ज़ाम आयो आहे, ज़ोर जी चटी रखराए ऐं वरी ॾाढ बि कयो था। पोड़ा असांखे वधीक न त पाए, पैसा ॾे थो या न? मूं वटि पैसा कोन्हनि। शुक्र कर पोड़ा, शुक्र कर जो पुट जी हयाती बची थी, न त वती हा पुट लाइ रीहूं कंदो। या ज़ोर जी चटी हुई। मुंहिंजो पुट बेगुनाह आहे। कूड़ो क़ुरान खणी करे तव्हां मुंहिंजे पुट ते इल्ज़ाम आयो। मतलब त पैसा न ॾींदे? जेकॾहिं पैसा न ॾींदे त जाइ ते कब्ज़ो कंदासीं। पोड़ा हिनमहिल तोखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, ईअं न? जॾहिं तुंहिंजा टपड़ खणी घिटी में उछलाईंदासीं न, पोइ तोखे ख़बर पवंदी त घणे वीह सौ थींदो आहे। पोड़ा तुंहिंजे घर ते बि कब्ज़ो कंदासीं ऐं तुंहिंजी सॼी मिल्कियत ते बि कब्ज़ो कंदासीं। खबरदार! छो मुंहिंजे घर जो नालो तो थी? चुप बस, वधीक हिकु लफ़्ज़ बि न। अरे तुंहिंजे हिन पुट असांजो लोड़ो लताड़ियो हो, अञा ॻाल्हाई थो? अरे छा था ॾिसोसि? वठोसि। गंज थियो हिन पोड़े सां। हाणे हिनखे ॻाल्हि सम्झ में अची वई हूंदी त पराया कर्ज़ कीअं अदा करणा आहिनि। हाणे इहे पैसा तूं ॾीं या तुंहिंजो पुटु अलीगुल। असांखे पैसा खपनि, पैसा, उहे बि जल्दी। अचो। अदा अदा ख़ैर त आहे अमीर? अदा ख़बर पई आहे त मामे जुमन सां विड़िया आहिनि। कंहिंजी इहा मजाल आहे जो मामे सां विड़िया आहिनि? असां हुननि जा नस्ल तबाह करे छॾींदासीं। छा? कहिड़े मामे जुमन सां मीर? अदा सुल्तान ऐं हुन जा भाइर विड़िया अथसि। उन्हनि जी एतिरी मजाल जो मामे सां विड़िया आहिनि? हुननि त अॻ में ई वॾो ॾाढ कयो हो, हाणे वरी इहा नाजाइज़ी कई अथऊं। हाणे उन्हनि खे हीअ ॾाढाई कोन पवंदी अदा। जिन मामे खे ज़ख़्म रसाया आहिनि उन्हनि जा ॿेड़ा करे छॾींदासीं। मामे जे हिकु हिकु ज़ख़्म जो हिसाब थींदो हुननि सां। मामे जे रत जे हिकु हिकु घोड़े जो हुननि खां हिसाब वठिबो। हुननि जे रत सां रांदि खेॾंदासीं, रांदि। पोइ छा था चओ दा? मामे ॾे हलणो आहे या न? मामू असांजो रत आहे, छो न हलंदासीं? जावेद मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो। जी बाबा, छा था चवणु चाहियो? पुट अली नवाज़ ख़ान सां अहिड़े तरीक़े सां पेश अचो जीअं हू तव्हां ते एतमाद करे, छो त जंगी ख़ान तव्हांजो भेणीरो आहे ऐं अली नवाज़ ख़ान जो वेगो भाउ आहे। जेकॾहिं जंगी ख़ान वॾेरो थियो त असांजो 5 ई आङुरियूं गेह में हूंदियूं। बाबा अली नवाज़ ख़ान सचो माण्हू आहे, ग़रीबनि जो हमदर्द आहे, इन लाइ ईअं तव्हां छो था सोचो? नूर तूं चुप कर। बाबा वॾो आहे, जेको बि सोचींदो असां लाइ बहितर हूंदो। पर अदा आदिल खे ज़ालिम चवणु वॾो गुनाह आहे। जावेद नूर ॿार आहे, तूं मुंहिंजी ॻाल्हि ॿुध। कंहिं बि तरीक़े सां अली नवाज़ ख़ान खे रस्ते मां हटाइणो आहे। जंगी ख़ान खे हितां जो वारिस बणाइणो आहे। पोइ ॾिसिजो पंहिंजा ठठ।
सुल्तान वारनि खे कॾहिं बि न छॾींदासीं। मामा जहिड़ी हालत उन्हनि तव्हांजी कई आहे असां बि उन्हनि सां उहो ई असरु कंदासीं। मामा एतिरा ॾाढा न आहिनि जो हर कंहिं सां विढ़ंदा वतन। असां हिते पलांद लाइ आया आहियूं मामा, ईअं वापसि कोन वेंदासीं। पुट छॾियो तव्हां हिन मसइले खे, मुंहिंजी त रब खे आहे, उहो ई हुन ज़ालमनि खां मुंहिंजो हिसाब वठंदो। बाबा तव्हांखे छा थियो आहे? हा मारोटा, मामे जो प्लान वठणो आहे। तूं दिलगीर कॾहिं न थी जाए। हुननि असांखे एॾी तकलीफ़ ॾिनी आहे ऐं हाणे असां हुननि खे तकलीफ़ ॾींदासीं। न पुट न, धक रहमानी ऐं धक शैतानी बि थींदो आहे। जहिड़नि जा मुंहुं बरनि में भला हूंदा आहिनि, ईअं न थिए पुट, किथे वॾो नुक़सानु थी पए। बाबा धक्को रहमानी हुजे या शैतानी, बाबा तुंहिंजी हीअ हालत ॾिसी पोइ बि असां चुप करे वेहूं त पोइ असांजी जवानीअ ते हैफ़ आहे, हैफ़। मां सुल्तू ऐं उनजे भाइरनि खे साड़े रख करे छॾींदुसि, रख। सुल्तू उठ उठ, बाबा अलीगुल मुड़ी वञ बाबा, बाबा मुड़ी वञ बाबा। हे मुंहिंजा रब आलमीन, मुंहिंजे पुट जी पारत हुजई। हे मुंहिंजा परवरदिगार, तोखे वास्तो आहे पंचनि जो, तोखे वास्तो आहे 12 इमाम 14 मासूमनि जो। मुंहिंजे पुट जी पारत, मुंहिंजे पुट जी पारत थी मुंहिंजा रब अदा ख़बर पई आहे त अलीगुल आयो आहे। जेकॾहिं अलीगुल आयो आहे न त वञी चवेसि त असांजा पैसा ॾे, न त ॿी जहिड़ी हालत कंदासीं सतार। पर अदा ताज़ो जुमन खे धक आया आहिनि, किथे अलीगुल अदा सतार सां विड़ी न पवे। वाह दावा, सफ़ा ॾुजो सम्झो अथव छा? मां हिकु ई यारनि जे बराबरि आहियां। ओ ईअं मूंखे तो ते नाज़ आहे मुंहिंजा भाउ, मूंखे फ़ख़ुरु आहे त तूं मुंहिंजो भाउ आहीं। वञ ऐं उन्हनि खां वञी पैसा वठी अच। ठीकु आहे अदा, मां वञां थो। हा वञ वञ, पर ख़्याल सां वञजांइ। अदा सुन, जॾहिं असां टई भाइर मौजूदु हुयासीं त हिकिड़ो गॾु वञे सां न। अदा सुल्तान, तव्हां अलाए छा सोचे सतार खे अकेलो मोकिलियो। मुंहिंजा भाइर हो, तव्हां अञा ॿार आहियो। जेकॾहिं हर पासे असां सभु वेंदासीं त जेको ॻोठ में असांजो गाहकाव आहे न, सॼो ख़तमु थी वेंदो। कंहिंखे ताक़त आहे जो असांजे भाउ जो को नालो वठे, बद करे छॾियूंसि, बद। अलीगुल पुट ही हथ में लठ खई थी, किॾां पियो वञे बाबा? मामा सुल्तान ऐं उन्हनि जे भाइरनि बाबा खे धक आया आहिनि, उनजो बदिलो वठण थो वञा। न पुट न, न मां तोखे वञणु कोन ॾींदुसि पुट। पुट पुट तूं त पहिरियां ई हेतिरे वक़्त खां पोइ ॻोठ आयो आहीं। मां तोखे पंहिंजे अखियुनि खां परे थियणु कोन ॾींदुसि बाबा, कोन ॾींदुसि पुट। मुंहिंजे अंदर में बदिले जी बाहि थी ॿरे। मामा अॼु हू रहंदा या मां? सियाणो थी अलीगुल, सियाणो थी पुट। ॾिस पुट, तूं मुंहिंजे करे मुड़ी वञ बाबा, मुंहिंजे करे मुड़ी वञ। पुट तुंहिंजे साम्हूं तुंहिंजो मामो बीठो आहे जेको तोखे रोके थो। मामा हूअं त तूं मुंहिंजी ज़िंदगी जो मालिक आहीं, पर अॼु मुंहिंजे रस्ते तां हटी परे थी वञ। अॼु मूंखे कुझु बि नज़र नथो अचे, कुझु बि। अलीगुल पुट, अलीगुल
छो जो अली कुल तूं हिते मिली वएं मां पाण तोॾे पिया आयुसि गोह खे खणे खुटी शिकारनि जा घर ॻोल्हे अॼु तुंहिंजो ख़ैर नाहे सतू अड़े तुंहिंजी इहा जुरत सुल्ताने पासा ईअं थो ॻाल्हाए अड़े सुल्तू त छा अॼु तव्हांजो सॼो ख़ानदान साम्हूं अचे त सॼे ख़ानदान खे मारींदुसि अॼु तुंहिंजो ख़ैर नाहे सतू अलीगुल मिलियो ना दा सॼो ॻोठ रुलिया अली कुल ने भागो न मिलियो ए फतह ते ईअं मोटी आयो आहियो मुंहिंजो भाउ मोराए खाली मोटियाओ असांजो भाउ मो हुनजो रत में रेटो लाश असांजे कदमनि में पियो आहे ऐं तव्हां खाली मोटियो अरे हे फातो ते जानिब दा सुल्तान मुखे कसम आहे सतार जे रत जे फुड़े फुड़े जो जेकॾहिं अली गुल खे ॻोल्हे तुंहिंजे कदमनि में ना तुम न मुंहिंजो नालो बि जानिब नाहे नाहे मुंहिंजो नालो पोइ जानिब अदा अली गुल खे कॾहिं बि न बचकींदासीं असांजी ज़िंदगी जो सुकून असां ते हराम आहे जेतिरे ताईं असां पंहिंजे भाउ जो क़दुरु था कयूं इहो सभु वचन कयो मूंसां अलीगुल सुल्तान जो भाउ मारे पंहिंजे लाइ वॾो फहल कयो अथई अदा हुन असांजे फ़ैसिले जी भञकड़ी कई आहे अदा असांजे ॻोठ में रही वरी असांजे माइटनि सां थो अचाए हाणे अली गुल हिन ॻोठ में त छा पर दुनिया में ई न रहंदो अली गुल खे इन ॻाल्हि जी सज़ा मिलंदी हाणे मुंहिंजी ॻाल्हि कनि खोले ॿुधी छॾ हिन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखिजो मतां वॾे अधे खे ख़बर पइजी वञे पोइ रुगो ॾींदो असांखे नसीहत असांजो वेगो भाउ आहे पर असां सां सॼी ज़िंदगी रवैयो सुठो न रखियो अथई ॼणो असां हिकिड़े पीउ जी औलाद ई न आहियूं मञूं था त माण्हू ॿ आहिनि पर पीउ त हिकु ई आहे न सदाईं असांजो इहो वॾो भाउ असां सां माटेले ॿाहिरनि वारो सलूक कंदो आहे पर हाणे असांखे हिन ॻोठ तर जो वारिस थियणो आहे ऐं सॼे तर खे ॿुधाइणो आहे त घोड़े कन बराबरि आहिनि जेतिरो हिन मिल्कियत जो अली नवाज़ ख़ान वारिस आहे न त ओतिरा त असां बि आहियूं बिल्कुलु अदा हाणे कुझु सोचबो न त वरी सॼी ज़िंदगी अली नवाज़ ख़ान जी ग़ुलामी करणी पवंदी
केरु आहीं तूं ऐं असांजे इलाइक़े में छो आयो आहीं हिते? मां ज़ालिम रीतनि रस्मनि जो बाग़ी आहियां ऐं सतायल आहियां ज़ुल्म जो। मतिलब त सही जॻह ते पहुतो आहीं। असां तोखे भली कार था चऊं जवान। तव्हां सभिनी जी महिरबानी, पर मूंखे अञा अॻिते वञिणो आहे। ही ॿेलो तो जहिड़े माण्हुनि खे पनाह ॾींदो आहे। तुंहिंजी मंज़िल हाणे हिते आहे जवान। छो त जेकॾहिं तूं अॻिते वेंदे त तकलीफ़ में अची वेंदे। तूं असांखे पंहिंजो दोस्त ऐं पंहिंजो यार सम्झ। असां वटि तोखे का बि तकलीफ़ न ईंदी जवान। हिते तोखे को ख़ौफ़ ऐं ख़तरो न आहे, सुकून सां रहो। पंहिंजो नालो त ॿुधाए जवान। मुंहिंजो नालो अली गुल आहे। ऐं मुंहिंजो नालो अली कोहर आहे। अली कोहर। बादल, आख़िर उहो ॾींहुं कॾहिं ईंदो जेॾी तूं मुंहिंजो घोटु ऐं मां तुंहिंजो कुंवार थींदसि? उहो ॾींहुं जल्दी ईंदा पिर, जॾहिं असां ॿारनि जे हंज में हूंदासीं। मां त हर वक़्तु उन ॾींहुं अचण जो इंतज़ारु कंदी आहियां। हा पिर, मां बि उन वक़्त जो इंतज़ार में आहियां जॾहिं तूं ॻाढ़े वॻे में सेज ते मुंहिंजो इंतज़ारु कंदे ऐं तूं घोट जो वॻो पाए मोड़ ॿधी मुंहिंजे साम्हूं ईंदी ऐं मां तोखे ॾिसी पंहिंजे रब जो शुक्र कंदसि। वाह मुंहिंजा मौला, मुंहिंजी क़िस्मत। ऐं मां उन ॾींहुं अची शुक्राने जो निफ़ल पढ़ंदुसि। बाजी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे, व्यासी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे। हर हिक हो खिलाफ पंहिंजी नियत हुई साफ़, रब मिलायो मिली व्यासी। बेड़ा थी वया पार, बाजी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे, व्यासी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे। कोन ॾिनो कंहिं साथ, बंद कयो के न वात, हिला हलायो ज़ोर शोर सां। करे सघिया कोन धार, बाजी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे, व्यासी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे। बिन्ही ॾेखारी सच्चाई, रब जोड़ी बचाई, थी वई सोली सणाई। माणे वर तो सी प्यार, बाजी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे, व्यासी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे। हाजी हफीज चा चढ़ना हा केरब सजण, हर कंहिं हा कया दुश्मना। कोन मञी सी हार, बाजी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे, व्यासी खट्टे खट्टे, बाजी खट्टे खट्टे। जुमन चङो थियो मिली वे। काथे आ तुंहिंजो पुटु अली गुल? अली गुल तव्हां सां कॾहिं बि न मिलंदो। तुंहिंजे पुट असांजो भाउ मारियो आहे, हाणे असां उनखे मारींदासीं। ओढ़ा, हाणे जेसी ताईं तुंहिंजो पुटु अली गुल न मरंदो न, ओतिरे ताईं असां ते पाणी मानी हराम आ। ॿुधाए पुड़ा ॿुधाए, किथे आ तुंहिंजो पुटु अली गुल?
जे मूंखे ख़बर बि हूंदी तव्हांखे कॾहिं बि न ॿुधाईंदुमि त मुंहिंजो बच्चो अली गुल किथे आहे। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ प्लान में तोखे मारींदासीं। आखिर ज़ालमन मामे के मारे विधो। ख़बर ना है त अली गुल किथे हूंदो। अदा हाणे असांखे ई मामे जे कफन दफन जो बंदोबस्त करणो पवंदो। मां त चवां थो अली गुल खे हली ॻोल्हिजे। जे मामे जो मुंहुं त ॾिसे न हयातीअ जो विछोड़ो आहे। बिल्कुलु सही था चओ था बादल। अली गुल खे ॻोल्हणो पवंदो। ख़बर न त किथे आहे अली गुल ऐं किथे ॻोल्हियूंसि। ॿियो त अली गुल सुल्तू जे भाउ सतू खे मारियो आहे। शिकारी कुतनि जीअं ॻोल्हनि था अली गुल खे। छॾियो इन ॻाल्हियुनि खे ऐं मामा सावण खे बि इतला कयो ऐं उहे बि अची मुंहुं ॾिसनि मामे जो। अदा मां थो वञा मामे सावण वारनि ॾे। हिकु तूं ई ताईं जेको हिन सॼी दुनिया खां सभ खां वधीक मूंखे प्यारो आहे। सूआ मुंहिंजूं बि तोसां रूह जूं ॻंढियूं आहिनि। ओ चरी तोखां सवा मुंहिंजो ॿियो आहे बि केरु। तूं आहीं ॼण मूं वटि सभु कुझु आहे। रब खां इहे ई ॾींहं घुरिया हुया अली गुल मुंहिंजो हुजे ऐं सिर्फ़ु मुंहिंजो हुजे। हा सूआ इहे सभु दुआऊं तुंहिंजूं पूरियूं थियूं आहिनि छो त मुंहिंजो सॼण साईं ऐं मां पाण हिक ॿिए सां गॾु आहियूं। धीअ ॾाढी बुरी ख़बर आई आहे। छा थियो बाबा? केरु त आहे? अली गुल जे पीउ जुमन खे सुल्तान ऐं उन जे भाइरनि मारे विधो आहे। मड़ गुलसन ख़ैर त आहे बाबा। अॼु मुंहिंजी हवेलीअ में दाहूं ऐं कुकू कंदो आयो आहीं। वॾेरा अॼु मूं मुस्कीन सां तुंहिंजे राज में वॾो ज़ुल्म थियो आहे पर वॾो मूंसां कहर थियो। हा चाचा गुलसन तोखे कंहिं तकलीफ़ ॾिनी आहे? मुंहिंजे राज में ज़ुल्म? ॿुधाए गुलसन त कंहिंजी फिती आहे? कंहिंजे ज़िंदगीअ जा आख़िरी ॾींहं आहिनि? कंहिंखे माउ जी हंज ख़ाली कराइणी आहे, कंहिंखे पंहिंजा बच्चा यतीम कराइणा आहिनि। जल्दी ॿुधाए गुलसन, जल्दी ॿुधाए। सोहराब जो पुटु जावेद मुंहिंजी न्याणीअ खे ज़बरदस्तीअ सां खणी वियो आहे। जावेद ऐं मुंहिंजे राज जी न्याणीअ में हथ विधाइनि? बाबा साईं चाचे गुलसन सां इंसाफ़ थियणु खपे। हा दा मुल्क ॿरे पियो आहे, वॾो ज़ुल्म आहे। अदा साईं तव्हांजे हूंदे जावेद ग़लति कमु कयो आहे। लॻे थो हिन चाचे सां वॾो ज़ुल्म थियो आहे।
अज जावेद जी जिंदगी जा ॾींहं पूरा थिया। अज जावेद जी जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे। घणो वक्त तो मुझे मोहब्बत जो इनकार कयो, पर अज तोखे मुझे मोहब्बत जो कर्ज अदा करणो पवंदो। पर मां चवे थी मुझे वेझो न अचे, न त सुठो न थींदई। त पोइ अज तुंहिंजी इज्जत जो तमाशो ही पूरी दुनिया ॾिसंदी। मां अमानत आहे पंहिंजे बादल जी। इन ही अमानत में आऊं ख़यानत कंदुसि। आऊं तुंहिंजो तकब्बुर ऐं गुरूर मां मिटाईंदुसि। बचाओ बचाओ जलविदा। न छॾींदुसि पर जो हथ अॼु तुंहिंजे चवण ते नवाज़। चवां तो हथ कट न्याणी मां। मां बि सोराब खान जो पुटु आहियां ऐं जंगी खान जो सालो आहियां। तो तूं ये नमण दे। जावेद पुत्र तो साहे जुल्म कहे कयो। जावेद पुत्र जावेद अखियूं त खोल पुत्र। जंहिं तो सा यो जुल्म कयो आ न मां उन्हनि खे कॾहिं बि माफ़ कोन कंदुसि, कॾहिं बि। अली नवाज़ खान तो मुंहिंजो जवान पुटु कुठो आ। हिक टके जी छोकिरी जे लाइ तो ही सभु कुझु कयो। तो जे भाउ मुझो पुत्र मारियो आहे जंगी। चाचा सुराब तुझो पुट असांजो अज़ीज़ आहे। जावेद जो खून रायगा थियण न ॾींदासीं। जावेद भी अदा जंगी जो सालो हो ऐं साला भी भाइरनि जे बराबरि हूंदा आहिनि चाचा। सऊद खान मुंहिंजो भाउ त मारिजी वियो। ही त इंतहा करे छॾी अली नवाज़ खान। असांजो भाउ त वापसि कोन ईंदो। मूंखे पंहिंजे पुट जो हिसाब घुर्जे जंगी खान, हिसाब घुर्जे। न त मां साड़े छॾींदुसि पुट जे दुश्मननि खे। चाचा सुराब तूं मूं ते यकीन कर। अली नवाज़ खान खां सभु हिसाब किताब वठंदासीं। जावेद जो खून हुनखे कॾहिं बि माफ़ न कंदासीं। बाबा खे ज़ालिमनि मारियो, मां हुनजो औलाद कंदुसि। हाणे हिते कोन रहंदुसि। अली गौर अली गुल दुश्मन तुंहिंजे ताड़ में हूंदा ऐं हू इहो चाहींदा त तूं हुननि जे साम्हूं अचु जीअं मारिजी वञ। हा यार वॾे जी ॻाल्हि मञ। ईअं न थिए जो पलांद खां पहिरियां पाण मारिजी वञे। मां बस करे कीअं वेहां? मूंखे बाबा जो खून सॾे थो त पलांद कर, पलांद। अंदर जी बाहि मूंखे वेहण नथी ॾे। पलांद पुराणा न आहिनि थींदा। इहो पलांद पोइ बि करे थो सघी।
इन लाइ सब्र खां कमु वटि अली गुल। असां तुंहिंजा सॼण आहियूं। मां बि इन हक़ में आहियां अली गुल। यार मुंहिंजो अंदरि सड़ियो पियो आहे, सड़ियो। ताड़ करे अली दुश्मन जो दर जलबो ऐं उनजा बाडेट वॼाइबा। दोस्त जेकॾहिं तोखे कुझु थियो त पोइ तुंहिंजो प्लान केरु कंदो? बाक़ी अली गुल तुंहिंजा दुश्मन असांजा दुश्मन आहिनि। असां सभई सिर ॾेई छॾींदासीं पर घटि कोन कंदासीं। हा अली गोरा, मां पंहिंजो हिकु दुश्मन ॻोल्हे ॻोल्हे मारींदुमि ऐं हिक खे बि न बचकींदुमि, हिक खे बि। ही सॼो मसलो तुंहिंजे करे थियो आहे। तूं न ॿाहिरि निकिरिया न इहो मसलो बि थी वञे हा। मूंखे कहिड़ी ख़बर त मुंहिंजे मुंहुं मिरू पवंदो। मां त बाबा ॾे मनी थी वञा पई। शुक्र थियो अली नवाज़ ख़ान अची वियो। ख़बर नाहे अलाए छा थिए हा। अलाह ग़रीबनि जो मालिक आहे, तूं ॻणती न कर। बिल्कुलु, पर मां तोखे हिकिड़ी ॻाल्हि चवां। चओ, छा थो चवणु चाहीं? तो में मुंहिंजो साह आहे। जेकर तोखे कुझु थिया न मां त मरी वञा। मरन तुंहिंजो दुश्मन, रब मुंहिंजा ॾींहं बि तोखे ॾे। चाचा गुलसन, चाचा गुलसन। छा ॻाल्हि आहे पुट? चाचा वॾेरे जंगी खान तव्हां ॾे मोकिलियो आहे। कहिड़ो कमु आहे वॾेरे जंगीअ जो मुंहुं में? उहा त मूंखे ख़बर न आहे। चाचा हुननि चयो आहे जल्दी उतां ते पुॼो। हा पुट, मां अचां थो, तूं भले हल। चाचा जल्दी अचिजो। मूंखे सम्झ में नथो अचे त इहो अली गुल केॾांहुं गुम थी वियो। ज़मीन घी वियसि, अले आसमान खाई वियुसि। अदा अली गुल खे हर हाल में हथ करे मारणो आहे। अदा हथ ते हथ रखी न वियो। हलो त अली गुल खे ॻोल्हियूं था। छा था सम्झो तव्हां? सत्तार मुंहिंजो भाउ न हो, ए मुंहिंजो अंदरि ॻरियो पियो हो, सड़ियो पियो आहियां मां। मञूं था अदा, पर भाउ जो खून विहण नथो ॾे। वरियाम जज़्बात ते न अचो। वक़्तु आयो त सभु कुझु करे वठंदासीं। ऐं उहो वक़्तु तमामु जल्दी तो जानिब, तमामु जल्द। तुझे धीअ जे करे मुंहिंजो सालो जावेद मूं आहे। तूं हाणे असांजे ॻोठ में न रहंदी, असांजे ॻोठ में। वॾेरा, जावेद मुंहिंजी न्याणीअ सां गलीज़ हरकत करणु पियो चाहे त पोइ मौत त मिलंदो न मिरूअ खे। खामोश, खामोश गुलसन, खामोश। किथे ज़ुबान कढी ॻोठ जे कुतनि खे न खाराए छॾे। खामोश। वाह वॾेरा वाह, अमीर जी इज़त इज़त आहे, बाक़ी गरीब जी काई इज़त न है। अमीर जो रत रत, बाक़ी गरीब जो रत पानी है। अमीर जो गम गम, बाक़ी गरीब जो गम अफ़सानो एक कहानी है। इहा पंहिंजी राम कहाणी पढ़ा न ॿुधाए। तोखे इहा ख़बर आहे कंहिंजे साम्हूं बीठो आहीं? अॼु असांजे उताक में बि घणो ॻाल्हाए वई पोड़ा। लॻे थो त हयातीअ सां प्यार न थई पोड़ा। जे हयाती सां प्यार हुजे या त एतिरो कोन ॻाल्हाईं पोड़ा। लॻे थो त तुंहिंजे मथे में हवा भरियल आहे ऐं इहा हवा असांखे कढणी पवंदी। गैरत ऐं इज़त खां हयाती वधीक नाहे वॾेरा। मां गरीब ज़रूर आहियां पर बेगैरत न आहियां वॾेरा। गुलसन हलियो वञे था। उतां सम्झी त मां था वॾे खां डिॼां थो, न त ॻोठ जा कुता बची थो साईं। हलियो वञे था। बंद। कहीं भी हालत में सुल्तू एरन खां प्लान करणो आहे। अदा अली गुल जी भी खबर पइजी वई आहे त कच्चे में पोइ मालोट सां मिलण लाइ असांखे वञिणो पवंदो। पहिरियां मालोट अली गुल सां त मिलूं,
पोइ गॾिजी सलाह कंदासीं। मां चवां थो त सुल्टू वारनि मां हिकिड़े खे लेटायूं, पोइ हली अलीगुल सां मुंहुं मथे करे मिलूं। पर अदा किथे मारोट मयार न ॾे त मूंसां सलाह ई न कयूं। अदा वॾा, रोशन जी ॻाल्हि में वज़न आहे। तुंहिंजो मतिलबु आहे त अलीगुल सां मिलणु लाज़मी आहे? हा मीर, अलीगुल सां मिलणु लाज़मी आहे। त पोइ जल्दी हली मालोट सां मिलंदासीं। अलीगुल सां मिलंदासीं त सॼी ॻाल्हि सिधी थी वेंदी। जिते सभिनी जी इहा सलाह आहे त पोइ ज़रूरु हलंदासीं। रोशन, जल्दी जांच कर त अलीगुल किथे आहे। नूर मुंहिंजो अंदरि सड़ियो पियो आहे। वञी जावेद जो पलांद कर। बाबा तव्हां अदे जी तरबियत अहिड़ी कई, हुन पंहिंजा पेर कॾहिं बि सिधा न रखिया। नूर, मुंहिंजो जवान पुट मोहला, तूं चए थो त मां हुन जी तरबियत ग़लति कई? बाबा तव्हां सदाईं अदे जावेद खे टीकरूं ॾींदा हुयो, वञी जेको कर मां वेठो आहियां। इहो इन लाइ चवंदो हुयो मांस त जावेद मूंखे जान खां बि वधीक प्यारो हो। हुन जो हर अंगल मां कीअं बि करे पूरो कंदो हुउसि। छा मां तुंहिंजी तरबियत सुठी कान्हे कई? बाबा तुंहिंजा थोरा ज़िंदगी भर न लाहे सघंदासीं। अदासी तव्हांखे एतिरो अहसास बि न थियो त जावेद मुंहिंजो सालो आहे ऐं तव्हां हुनखे मारण में देरि ई न कई। हुन वैशी हिकु न्याणे जी इज़त पाईमाल करण पई चाहिए, जंहिंजी सज़ा हुनखे मौत ॾिनी आहे। अदा वॾा, जावेद अदा जंगी जो सालो हुयो, हू माइट हुयो असांजो। तव्हांखे थोरो बि ख्यालु न आयो अदा? इंसाफ़ में घटि रिश्तनि जी सुञाणत हुजे। ख़ामोश! वॾो तूं या मां? तव्हां मूंखे सम्झाईंदव त अली नवाज़ ख़ान खे छा करणो आहे? अदा साईं, हर शइ त तव्हां वटि आहे, बाक़ी असांखे त का शइ वठण जो अख़्तियार ई न आहे। अदा तव्हां त असांजी सदाईं टके जी इज़त कंदा आहियो। ईअं न आहे अदा साईं, तव्हां मालिक आहियो, वारिस आहियो। बाबा साईं तव्हां असांजा वॾा आहियो, के ॿिए में नफ़रतूं न वधायो। बाबा तव्हांजो जहिड़ो ॾिसी मूंखे ॾाढो ॾुख थो थिए। बाबा चाचा वारनि सां नचिड़ो, ॿाहिरि न वांझा। सजादा वेगा भाउ ईंदो था साईं जा, तॾहिं त असां सां हेॾो रवैयो रखियो अथई। मूं कॾहिं न सोचियो त तव्हां मुंहिंजा वेगा भाइर आहियो। पीउ हिकु आहे असांजो ऐं असीं साॻी रत आहियूं। अदासी जेतिरी असांजी मालकी आहे न, असां सभु सम्झी चुका आहियूं। हलो अदा। मां तव्हांखे कीअं ॿुधायां त तव्हां मुंहिंजा वेगा भाइर न आहियो, पर मां पंहिंजे असूल जे करे मजबूर आहियां। सुल्तान! सुल्तान, तू मुंहिंजे मामे जो कातल आहीं। अॼु तूं जीरो रहंदे या असां? अॼु तव्हांजे मरण जो शौक़ असां पूरो था कयूं। त पोइ अॼु ख़बर पवंदी सुल्तान त केरु तो कंहिंखे मारे। त पोइ अॼु साबित थींदो केरु थो बचे केरु थो मरे। अड़े हनु डाड़, तव्हांखे रुगो डाड़ ई पवंदी। कयूं था मैदान। अॼु ख़बर पइजी वेंदी केरु थो मरे केरु थो बचे।
इन कबर जी मिटी जो मां सुल्तू ऐं उन जे भाइरनि जो खात्मो कंदुसि, खात्मो। हाँ दोस्त, चाचे जो पलांद कंदा थे। हाली गुल तू सब्र खां कम वठ, असां तोसां गॾु आहियूं। हाली गुल, चाचे जो खून ज़ाया न वेंदो, दुश्मन खां हिसाब वठंदासीं। तोखे पलांद करणो आहे, तू हिम्मत कर रुगो अली गुल। हा संगत, पलांद बि अहिड़ो कंदुसि जो दुनिया दंग रहिजी वेंदी। हाँ दोस्त, हली दुश्मन जे दर ते बाहियूं ॿारियूं था, बाहियूं। ईअं ई कंदासीं अली गौर, ईअं ई कंदासीं। अरे मुंहिंजी हिकु ॻाल्हि त ॿुध। मां गैर मर्द सां कीअं ॻाल्हायां? इहो असांजी सिंधी रस्म में न आहे। जेका मुंहिंजी ग़लती भाउ कई उहो माफ़ी वठण थो चाहे। माफ़ी शाजी, उनखे सज़ा अली नवाज़ ॾेई छॾी। बिल्कुलु, जावेद खे सज़ा मिली वई, हू सज़ा जो हक़दार हुयो बि। प्रेम, मां बि तोखां माफ़ी थो वठां। तुंहिंजे भाउ जेको बि कयो उनखे उनजी सज़ा वॾेरे ॾेई छॾी। तूं जावेद भाउ खे माफ़ करे छॾ, मन हुनखे क़बर में सुकून मिले। जे इहा ॻाल्हि आहे नूर खान, त मूं तुंहिंजे भाउ खे माफ़ कयो। हिते कीअं? चङो थियो जो तूं आई आहे, घणो अरसो थियो तोखे ॾिठे। अच त सुआ, अॼु हिक ॿिए खे ॾिसी वठूं। ज़िंदगीअ ते को भरोसो कोन्हे। ईअं छो थो चवे अली गुल? रब तुंहिंजी डिघी ॼमार करे ऐं मरण तुंहिंजा दुश्मन। दुश्मननि खे मारण लाइ त निकितो आहियां सुआ, न त हिन ऋण जो राही, झंग जो झागी केरु थिए? मां मञा थी अली गुल, तूं झंग जा नांग ऐं बलाऊं नताणींदो हूंदे, पर किथे बि हुजे मूंखे न विसारजां अली गुल। चरी, इहो तुंहिंजो प्यार ई त आहे जंहिं मूंखे ताक़त ॾिनी आहे। दुआ कर सभु दुश्मन मारे मोटा। मुंहिंजूं त सभु दुआऊं तोसां गॾु अली गुल। सजण साम्हूं हूंदई, दुश्मन खे कॾहिं बि नज़र न ईंदे। सुआ, चङो हाणे मां हलां थो, संगत मुंहिंजी इंतज़ार में आहे। कहिड़ो कमु जंगी खान? मूंखे मुंहिंजो वॾो भाउ अली नवाज़ खान मारे ॾे। छा? हा सुल्तान, रुगो इहो कमु करे ॾे, पोइ तूं जीअं चवंदे न ईअं कंदासीं। हू असांजो वेगो भाउ आहे, अखि में कंडे जीअं चुभे थो। इन लाइ इहो कंडो असां हमेशह हमेशह लाइ कढण था चाहियूं। जेकॾहिं ॻाल्हि वञी इन जाइ ते पहुती आहे त पोइ तव्हां सुल्तान जे सदाईं कमाया हो। हाणे सुल्तान बि तव्हां सां तोड़ निभाईंदो। ही त हिकिड़ो अली नवाज़ खान आहे
पर जेकॾहिं सॼो ॻोठ चओ उहो बि मारे ॾियूं। फ़िलहालु असांखे इहो पंहिंजो वेगो भाउ मारे ॾे, असांजे लाइ इहो ई काफ़ी आहे। तव्हां बेफ़िक्र थियो साईं, ईअं ई थींदो जीअं तव्हां चओ था। त पोइ इन कम में देरि थियणु न घुरिजे, जेतिरो जल्दी थी सघे कमु कयो। सुधीर ख़ान त पोइ तमामु जल्द ॿुधंदो त अली नवाज़ ख़ान सुल्तान मां इन ख़बर जे ॿुधण जे इंतज़ार में हूंदुसि त तूं मूंखे कॾहिं ख़ुशी जी ख़बर ॿुधाईंदे। बाबा साईं इजाज़त हुजे त हिकिड़ो अर्ज़ु कयां। जी बाबा जावेद, चओ छा था चवणु चाहीं? बाबा चाचा वारनि खे मिल्कत जी विरासत करे ॾियो। हा पुट, ॾियण लाइ त अॼु ई हुननि खे सभु कुझु ॾेई छॾिया, पर हू सभु कुझु पंहिंजी अयाशियुनि में उॾाए छॾींदा। अदा साईं जी सोच बिल्कुलु ठीकु आहे। अदा असांजो ज़हन तमामु वॾो आहे, जेको बि सोचींदो आहे सही सोचींदो आहे। बाबा उन्हनि जो मसइलो आहे, उहे जेॾां बि कनि। बाबा साईं सॼो जहिड़ो मिल्कियत जो आहे, मिल्कियत विरायल हूंदी त जहिड़ो न थींदो। अवां जे सिर जो ख़ैर हुजे बाबा साईं, इहे मिल्कियतूं अवां खां सवाइ कहिड़े कम जूं? तव्हां आयो त इहे मिल्कियतूं थी पवंदियूं, छा कंदासीं तव्हां खां सवाइ इहे मिल्कियत? बाबा साईं असांजो अर्ज़ु मञो, उन्हनि जो हिसो उन्हनि खे ॾेई छॾियो। ठीकु आहे पुट, जे असुल मसइलो विरासत जो आहे त मां जल्द विरासत करे छॾींदुसि। मुफाट बादल, तव्हां हिते अची अॼु मूं ते ॾाढा थोरा कया आहिनि। पंचायत में थोरा छा जा, असां त हिक ॿिए जो रत आहियूं। बिल्कुलु बादल, चवंदा आहिनि त रतो दांगी ते बि वरंदो आहे। यार बाबा जे वञण खां पोइ ऐं हाणे मुंहिंजो सहारो तव्हां ऐं मामो सावणी त आहियो। अली गुल, सहारो सभिनी खे सिर्फ़ु अल्लाह जो, अल्लाह जो। बाक़ी मारोट पाण सभई हिक ॿिए जा भरजल आहिनि, भरजल। अली गुल, संगत सां रुगो कचहरी बि कंदे या हिननि खे चांहि पाणी जी सलाह बि कंदे? पर यार मुफाट बादल वारा घणे अरसे खां पोइ मिलिया आहिनि, कुझु हाल अहवाल त करे वठूं। अली गोर, असां हिते खाइण पीअण कोन आया आहियूं, छो त असांखे मामे जो बेगुनाह खून वेहण ई कोन थो ॾे। जेसीं ताईं मामे जो पलांत न कंदासीं, तेसीं ताईं सकून जो साह न खणंदासीं। मूंखे नाज़ आहे तव्हां पुफाटनि ते, नाज़। तव्हां मुंहिंजा पुफाट ॾहे सर आहियो, ॾहे सर। बिल्कुलु अली गौर, रत त रत हूंदी आहे, सॼा अज़ीज़ बि नसीबनि वारनि खे नसीबनि। संगत तव्हांजी मोहबत ॾिसी अॼु मूंखे बि अहसासु थो थिए त पंहिंजा छा थींदा आहिनि। शाल तव्हां जूं मोहबतूं ईअं ई काम रहनि अली गुल। तव्हांजी मोहबत खे कॾहिं कोसो वाह न लॻंदो, इहा असांजी दुआ आहे। जे पलांद लाइ वञो त असांखे ज़रूरु ॿुधाइजांइ, असां मरी बि तव्हां सां मल्हाईंदासीं। बादल, हाणे मूंखे सुकून सां न आहे वेहणो। सुल्तू ऐं उनजे भाइरनि जा सिर न खणा त मुंहिंजो नालो अली गुल न आहे, अली गुल। छो त मुंहिंजे जिस्म में तेज़ाब भरियल आहे, तेज़ाब। रियाज़ खान कहिड़ा हाल आहिनि? ख़ुशि लॻा पिया बाबा, तव्हांजे अचण सां ॾाढी ख़ुशी थी। अली नवाज़ खान, वॾी महिरबानी, तव्हां असांखे लख इज़तां ॾिठियूं। अली नवाज़ खान, असां जॾहिं बि आया आहियूं तव्हां तमामु घणो प्यारु ॾिनो आहे। असां तव्हांजे प्यार जो बदिलो नथा ॾेई सघूं, बसि तव्हांखे दुआ ई करे सघूं था। तव्हां ॿुधायो छा हाल आहे? मुल्क जा हालात छा था ॿुधाइनि था? अली नवाज़ खान, मुल्क जा हालात ॾाढा ख़राबु आहिनि, माण्हू अवाम ॾाढी परेशान आहे। ॾिसो था, चोरियूं, धाड़ा फुर, क़बाइली जहिड़ा तकरार सॼे मुल्क खे तबाह करे छॾियो आहे। दुआ कयो त असांजे मुल्क में अमन थिए। अदा साईं जो इंसाफ़ मुल्कनि में मशहूरु आहे। अदा जे हूंदे कंहिंसां बि ज़ुल्म न थींदो। तव्हां सदाईं ईंदा कयो, तव्हांजे लाइ जीअं में जायूं आहिनि। वॾी महिरबानी भाइरो, तव्हांजे अचण सां ॾाढी ख़ुशी थी।
सुल्तान बातल अली गुलवारा सुल्तान मूंखे ख़बर न आहे त हू किथे आहिनि पर जे ख़बर बि हुजे हा न त मां तव्हांखे न ॿुधायां लगे थो तोखे पंहिंजी ज़िंदगीअ सां प्यार न आहे बुढ़ा तुंहिंजे मरण खां पोइ ॾिसंदासीं तुंहिंजा इहे मुड़ुस माण्हू असांजो छा था बिगाड़नि अदा ॾिसो छा था हिनखे कयोसि पूरो तुंहिंजो मौत अॼु पको आहे ऐं पैगाम आहे उन्हनि खे उन्हनि जे नस्ल जो ख़ात्मो शुरू थी चुको आहे बाबा हेलो नथो मरी सके हौसलो कर बाक़ी दुश्मन जो हली दग झलींदा थे हलो त हली दुश्मननि जूं निंड्रू हराम कयूं हाली गुल हाणे वक्त वेही न वञणो हाली गुल हिते बि वक्त न वञाइणो हलो त हली मामा जो बदिलो वठूं हा दोस्तो तव्हां सभु सही था चओ हाणे सुल्तू वारनि सां दंग करणो आहे दंग हाणे सुल्तू वारनि जो नस्ल ई ख़त्म कंदासीं हाली गोर ईअं ई कंदासीं छो त मुंहिंजी रत में तेज़ाब भरियल आहे तेज़ाब शइ घुरां हा उहा बि मिली वञे हा तूं मिली वञे तूं ऐं तुंहिंजा भाइर अॼु मूंखां कोन बची सघंदो गोलियूं त तोखे असां बि पिया हली गुल तूं एतिरो जल्दी मिली वई थी इहा असांखे पक कान हुई अॼु तव्हांजा लाश झंग जानवर खाईंदा भॼी कोन सघंदो
नुक़सान खाई वेंदासीं। अली गुल सां कार करे छॾी, असां सां वैल करे छॾी, ज़ुल्म करे छॾी। मुंहिंजा भाउ तुंहिंजो प्लान कंदासीं जानिब। अली कुंवर, अली गुल तुंहिंजे सॼे टोले खे ख़तम कंदासीं। एतिरे ताईं असां ते मरण हराम आहे। अली गुल अॼु दुश्मन जे भाउ जानब खे मारे आयो आहियां। जे पुलिस विच में न अचे हा त सभिनि खे मारिया हा। उहे बि मरंदा अली गुल? तूं इहो ॿुधा, तूं ख़ुशि त आहीं? जिन जा दिलबर धार हुजनि ऐं रण जा राही हुजनि उहे ख़ुशि कीअं हूंदा? जंहिंजी दिलि में प्यार जो मच भरियल हुजे से कीअं परे रही सघंदा? मूंसां बि साॻी हालत आहे अली गुल। तूं अखियुनि खां परे आहीं, ॼण सॼी काइनात अणपूरी थी लॻे। छा कजे सूं, हालातनि अलॻि कयो आहे, न त केरु तो जहिड़े महबूब खां परे रहे। घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो, गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो। मुझो यार अचे थो, सरदार अचे थो, मुझो यार अचे थो, सरदार अचे थो। दिल धक धक धड़के थी प्यार थो अचे। गुल गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो। दूल्हा बजाए झुमरियों पायो, शहर जा रास्ता रोड सजायो। दूल्हा बजाए झुमरियों पायो, शहर जा रास्ता रोड सजायो। बाहुन जो खयूं मुलहार थो अचे। गुल गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो, गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो। यार मुझो नवाब आहे, हुन जो कोई जवाब नाहे। यार मुझो नवाब आहे, हुन जो कोई जवाब नाहे। ॼण मूंखे परे खां दीदार थो अचे। गुल गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो, गुल घुराए रखो गुलाबी गुल घुराए रखो।
अचे थो सरदार अचे थो दिल धक धक धड़के थी प्यार थो अचे गुल सुहा मुलाक़ात खां पोइ हमेशह जुदाई थींदी आहे चङो हाणे मां हलां थो अदौरा किथे आहे तव्हांजो इंसाफ़ कयो न हाणे इंसाफ़ अली गुल सुल्तान जे भाउ जानिब खे मारियो आहे छा हा दा अली गुल हाणे धाड़ेल थी वियो आहे अली गुल धाड़ेल सां मिलियो आहे जे अली गुल इहो कमु कयो आहे त ग़लति कमु कयो थिए हुनखे पंहिंजा फ़ैसिला पाण न करणु घुरिजनि अली गुल खे ईअं न करणु खपे हा अदासी कातिल त पहिरियां पियो हुयो सुल्तान जे भाउ सतार खे मारे हाणे वरी हुन जे ॿिए भाउ जानिब खे मारियो अथई उन जे लाइ मुल्क में को कानून ई न आहे न वरी उनखे को चवण वारो आहे बोतार साईं अली गुल ईअं कीअं थो करे सघे बोतार साईं अली गुल एॾो न हूंदो सुल्तान वारनि हुनखे ॾाढो तपायो आहे मजबूर थी इहो क़दम खयो हूंदो ॻोठ जे माण्हुनि जो ख़्यालु कयो अदा कंहिं ग़रीब सां नाजाइज़ी न थिए अदा साईं ॿिनि खूननि जो हिसाब आहे अली गुल ॾे ॿिनि खूननि जो ऐं अली गुल सिर ॾेई इन खूननि जो हिसाब ॾींदो खूनीअ जो खून करणु सवाबु आहे मां अली गुल जो खून ज़रूरु कंदुसि अली गुल जो अंजाम भयानक कंदासीं अदा सॼो राज ॾिसंदो असांजे ॻोठ जा माण्हू थो मारे ॼण असां मरी विया आहियूं हुन सां हिसाब थींदो अदा साईं अदा जंगी खान तव्हां हे कहिड़ी ॻाल्हियूं था कयो तव्हां असांजा ॿाहिरि आहियो रथ आहियो चाचा साईं जहिड़ो सुठो न आहे जहिड़े जे करे तबाही थींदी आहे चाचा साईं तव्हां हरू भरू जहिड़ो करणु छो था चाहियो छो वई तव्हां खूनी थियो तव्हां कुझु बि न कंदव मुल्क में कानून आहे कानून अली गुल खे पाण ई सज़ा ॾींदो तव्हां अहिड़ो को बि कुथो कमु न कंदव इहो मुंहिंजो हुकुम आहे पीछे हो जाओ अब्दुल्ला जी सब प्लान तहां का पूरा थींदा उन ॾींहुं बि बची वे सुल्तान पर अॼु न बची सघंदे बादल तू ऐं तुंहिंजा भाइर अॼु सभु ख़तम मुक़ाबलो करण मुड़सनि जो कमु आहे अॼु तव्हांखे भॼण जो रस्तो न मिलंदो पेर संभालियो मुझे भाजो पलांत थई खड़ पाजे भा के बदले खड़ अचो तो असांखे माफ़ करे
एक पल में पंहिंजो करे छॾियो पहिरें। नूर, तुझी माफ़ी वठण जो अहिड़ो अंदाज़ हुयो जो मां पाण खे रोके न सघियसि ऐं तोखे माफ़ी सां गॾु पंहिंजी दिलि बि ॾेई वेठसि। इहे तुंहिंजा अहसान आहिनि पहिरें, तो मूं परदेसी खे एतिरो प्यारु ॾिनो। परदेसी एॾो हसीन आहे जो मां पंहिंजी दिलि ॾियण ते एतिरो मजबूर थी वियसि। इहे तुंहिंजा थोरा किथे लाहींदुसि पहिरें? प्यार में थोरा न आहिनि थींदा मुंहिंजा साईं। डन 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 तो सा यारे आ थीरो डन 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 तो सा यारे आ हाणे पत करे छड़ तू जो ही आया थीरो डन 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 तो सा यारे आ दिल जो साईं तो तेराज थी जो बा मुझे हिन दिल जो साईं तो सा सिर लगे मुझो मुखे प्यारो तू आही तो सा सिर लगे मुझो मुखे प्यारो तू आही आने पत करे छड़ तू जो ही आया थी वियो डन 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 तो सा यारे आ थी वियो डन 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 तो सा यारे आ हाणे गड्डू है रहणो कर तू यार दिल जायूं हाणे गड्डू है रहणो कर तू यार दिल जायूं तुझे ले पिरी आहिन मुझे जी में जायूं तुझे ले पिरी आहिन मुझे जी में जायूं हाणे पत करे छड़ तू जो ही आया थी वियो डन 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 तो सा यारे आ थी वियो डन 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 तो सा यारे आ अमजद आपरी तू जो ही थी रह दो अमजद आपरी तू जो ही थी रह दो ओ सोहना मुगेरी ही तो ते कख न को सहदो ओ सोहना मुगेरी ही तो ते कख न को सहदो आने पत करे छड़ तू जो ही आया थी वियो डन 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 तो सा यारे आ थी वियो डन 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 तो सा यारे आ हाणे पत करे छड़ तू जो ही आया थी वियो डन 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 तो सा यारे आ अलीगुल तुझे लाइ एक बुरी खबर आंदी आ। वरी केड़ी बुरी खबर खान जल्दी बुधाए जल्दी। बादल वारनि जो सुल्तूअ सां मुक़ाबिलो थियो जंहिंमें तुंहिंजो फुफाट हाकिम मारिजी वियो। छा फुफाट हाकिम खे मारे वियो? हा दा मूंखे कंहिं फोन करे ॿुधायो। इहा ॻाल्हि ॿुधी मां तोखे ॿुधाइण आयुसि। गम न कर इहे महलूं मुड़सनि ते ईंदियूं आहिनि। मरण मेणो न आहे अली गुल
पर हाकिम जे मौत ते असांखे दिली अफ़सोस आहे। अली गुल जेको थियणो सो थी वियो, हाणे सबुर कर, सबुर लाज़मी आहे, सबुर जो फल मिठो हूंदो आहे। अली गौर मूंखे बादल वारनि ॾे वञिणो पवंदो। हू किथे तोखे नुक़सान न ॾियनि, मौक़ो ॾिसी ज़रूरु हलंदासीं। बादल वारनि ॾे दुआ घुरण ज़रूरु हलंदासीं, पर हिन वक़्तु न, पोइ हलंदासीं। दोस्त तुंहिंजो वञणु हिन महिल ठीकु न आहे, छो त इहे दुश्मन तुंहिंजी ताड़ में हूंदा। हा अली गुल, तूं ग़लती न कर, वक़्तु ऐं मौक़ो ॾिसी ज़रूरु हलंदासीं। मां छा कयां अली गौर, छा कयां? मुंहिंजी हिन दिलि ते टांडा था ॿरनि, टांडा, छो त मुंहिंजे जिस्म में रत जी जाइ ते तेज़ाब भरियल आहे, तेज़ाब। नूर पुत्र खुश त आहीं न? जी चाचा, बिल्कुलु मां ठीकु आहियां। चङो पुत्र, मूंखे बि कम सां वञिणो आहे। ठीकु आहे चाचा, तव्हां भली वञो। धोको नूरा, तूं मां सां धोको कयो? हाँ, इहो तोखे वाजिबु न आहे। धोखे जो तो ज़रूरु हिसाब ॾियणो पवंदो। अदा जंगी, अदा पोइ ॾींहुं पारत थी मां ॿारनि खे स्कूल छॾे वरी वापसि पहुती। अदा साईं, तव्हांखे ख़बर आहे त ॻोठ जो माहौल ख़राबु आहे, करे सभिनी खे पंहिंजी अख रखिजो। चाचा साईं दुआ कयो असां तालीम मुकमल करे अचूं। चाचा साईं दुआ कयो बाबा जी में तराएगा न वञे। जंगी खान, मूंखे उमेद आहे त मुंहिंजे शहर वञण खां पोइ तव्हां ॻोठ जे माहौल खे पंहिंजे कंट्रोल में रखंदव, ऐं तव्हां मां इहा बि उमेद रखां थो त इंसाफ़ जे तराज़ू खे कॾहिं बि लोॾो अचणु न ॾींदव। चङो अलाह वाई अदा। हलो सुल्तान, अदा वॾो शहर लाइ निकितो अथई। रस्ते जी तो तोखे ख़बर आहे, पर रस्ते ते छा करणो आहे इहा त तोखे ख़बर आहे। बिल्कुलु जंगी खान, हिन दर्जे हर रस्ते जी मूंखे ख़बर आहे। ईअं सम्झो त तव्हांजो कमु थी वियो। ख़ुदा हाफ़िज़। हाणे थींदो अदा वॾे जो कमु तमामु किसो ई ख़तमु। हा दा, ही समूरी मिल्कियत हाणे असांजी थी। मिल्कियत जा हिसा पियो करे, पर इहा हिनखे ख़बर न आहे त इहा मिल्कियत हाणे असांजी थींदी, असांजी। अदा साईं, असां सॼी ज़िंदगी पैसनि जे लाइ सिकिया आहियूं। हाणे जॾहिं मिल्कियत सॼी हथ ईंदी त ऐश कंदासीं, ऐश। अदा साईं, वाह नूर पुट वाह, अॼु तो साबित करे ॾेखारियो त तूं सोहराब जो पुट आहे। हा बाबा, तव्हांजो रत मुंहिंजे रगुनि में आहे। छा मां भाउ जो खून लोड़े छॾिया? न बाबा न, जीअं जावेद अव्हां जो पुटु हुयो त ईअं मां बि अव्हां जो पुटु आहियां। हाणे उन छोरीअ खे बि नाहे छॾणो जंहिंजे करे मुंहिंजो जवान पुटु मरी वियो। हा बाबा, जेको अदा जावेद न करे सघियो उहो कमु मां कंदुसि। हा पुट हा, सॼे तर खे जीअं ख़बर पइजी वञे त सोहराब पलांद करे छॾियो।
हाकिम जो पलांद हर हाल में करणो आहे। मां बि इहो ई थो चवां था त हाणे घणो थियो वॾेरे अली नवाज़ ख़ान खे बि सुल्तू ऐं उन्हनि जे भाइरनि मारियो हूंदो। बिल्कुलु अदा, इहा ॻाल्हि सॼे तर में थी हले। सुल्तू वारनि ई कयो आहे त पोइ वॾेरे जा भाउ ख़ामोश छो आहिनि ऐं सुल्तू वारनि खे छो नथा कुझु चवनि? इहे सभई मिलियल आहिनि अदा। जंगी खान त अली नवाज़ खान जो वेगो भाउ आहे। हूअं बि वॾेरे सां ख़ुशि कोन हुयो। मूंखे इन साज़िश में जंगी जा हथ था लॻनि। हाणे हाकिम ऐं मामे जुमन सां गॾु अली नवाज़ खान जो बि पलांद करणो आहे। सुल्तू वारनि खे बख़्श कोन कंदा दादा। हा, हिकु हिकु क़त्ल जो पलांद कंदासीं। वाह सुल्तान वाह, वॾो कमु करे छॾे। अली नवाज़ ऐं सावण खे मारे तो मुंहिंजी दिलि खटे वरिती आहे। जंगी खान तो जो हुकुम थे ऐं सुल्तान पेर पोइते करे इहो नामुमकिन आहे। ऐं ॿियो त सावण मुंहिंजे दुश्मन अली गुल जो मामो हो, उनखे त मरणो हो न। दिल ते कुझु छंडा पिया जंगी खान सावण खे मारे। सही थो चवे वरियाम, जॾहिं दुश्मन मरंदा आहिनि त ॾाढी ख़ुशी थींदी आहे। वधीक करार तॾहिं ईंदो जॾहिं अली गुल खे मारींदासीं। अली गुल बि मरंदो, आस्ते आस्ते सभु मरंदा। छो त हिन इलाइक़े जा वॾेरा हाणे असां आहियूं। असां हाणे असां जीअं चाहींदासीं तीअं थींदो। शुक्र थियो जो तू भी आया अली गुल। अज बादल वारन सां तोखे भी मारींदुसि। अली गुल मर्स थी जाए। अली गुल ही कातल आहिनि, इन्हनि खे नाहे छॾिणो। जंगी खान अज असां खां न बचंदो।
सुआ अज मां पंहिंजा सब दुश्मन है मारे ढेर कया त मां अली गुल मूंखे तुंहिंजी मोहब्बत ते नाज़ आहे। हाँ सुआ मां सिर्फ़ हिन मुल्क जे कानून खे मोह ॾेई वठां पोइ पाण ॿई शादी कंदासीं। अली गुल तूं वञ, अलाह कंदो तूं जल्दी आज़ाद थी ईंदे ऐं पाण नई ज़िंदगी शुरूआत कंदासीं। इंशाअल्लाह सुआ असांजे प्यार जी जल्द फतेह थींदी।